डिगड़ी भरसां ॻोठ देह 174 जे रहवासियुनि मकनू कोली, शर्मीती, सोबिया, करशमा, पीरसन औरत सीता, तेजू कोली ऐं ॿियनि मैसूम ॿारनि सां गॾु प्रेस क्लब डिगड़ी अॻियां एहतजाज कंदे चयो त असांजे ॻोठ जे भाउसरनि गुज़िरियल ॾींहुं असांजे अचवञ जो सरकारी गस बंदि करण बैदि घरनि में मौजूदु औरतनि खे तशद्दुद जो निशानो बणायो ऐं मौतमार धमकियूं ॾींदे फ़रार थी विया। हुननि चयो त ॼाणायल जवाबदार बाअसर हुअण करे असांखे अॻु बि बिला जवाज़ तंग कंदा रहिया आहिनि। असां संदनि ख़िलाफ़ु ॻोठ ऐं राज्य जे चङनि मुड़ुसनि खे दावूं ॾिनियूं आहिनि, पर केरु बि असांजी ॿुधण लाइ तयारु न आहे। इन मौक़े ते औरत शर्मीती चयो त आउं हमल सां आहियां, तशद्दुद सबबु डॉक्टरनि मुंहिंजे ॿार जी हयाती ख़तरे में ॿुधाई आहे। हुननि IG सिंध, DIG मीरपुर ख़ासि, SSP मीरपुर ख़ासि ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त ॼाणायल धुरनि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करे असांखे तोहफ़ इंसाफ़ फ़राहम कयो वञे।